नाज़रीन, शहबाज शरीफ की गिरफ्तारी ते नून लीग की मेज़बानी हेठ PTA जो इजलास थियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, छा अपडेट्स आहिनि? जी, जीअं त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में तय कयल अलामी मूजिब पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो अॼु पहिरियों इजलास PMLN जी सरबराही में इस्लामाबाद में थी रहियो आहे। ही पहिरियों इजलास आहे ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में जेको तय थियो। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो त हिन इजलास में सभ खां पहिरीं त PDM जी जेकी सदारत जो मामिलो आहे उहो एजेंडे में शामिल कयो वियो आहे त हिन जी सदारत केरु संभालंदो, हिन जी पार्टी जी तकरीरी जे हवाले सां मामला तय कया वेंदा। इन सां गॾोगॾु ज़रियनि जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु बि शहबाज शरीफ जी गिरफ़्तारी वारे मामले ते अपोज़िशन जो गॾियल तौर ते लाहेअमल तय कयो पियो वञे त शहबाज शरीफ जी जेकी नेब पारां गिरफ़्तारी कई वई आहे उन खां पोइ कहिड़ो लाहेअमल तय कयो वञे। इन सां गॾोगॾु जेके एग्ज़ेक्टिव बोर्ड जी मेंबर जी तइनाती जेके 26 जेके नुकात हुआ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में जेके तय कया विया हुआ उन जे हवाले सां मुशावरत थी रही आहे। हुकूमत ख़िलाफ़ जेकी तहरीक हलाइण जो तरीक़ेकार भी अॼु जे हिन इजलास में तय कयो वेंदो। जी मुदस्सिर, तव्हां जी महिरबानी।